चयो वञे थो त असद खान कुरैशी खे जॾहिं असां ड्रामे में खणंदा आहियूं त असांखे हिकिड़ी फरमाइश कंदो आहे त मूंसां गॾु मुंहिंजी जेका हीरोइन हूंदी उहा नौजवान छोकिरी हूंदी, ख़ूबसूरत छोकिरी हूंदी ऐं उन खे हिकिड़ो तव्हां गानो बि ॾींदव जेको मुंहिंजे साम्हूं डांस करे। ॻाल्हि ॿुध असलम, मां तुंहिंजे सिर जे करे हिते आयो आहियां शतरंज में तव्हां सां इंटरव्यू ॾियण जे लाइ, पंहिंजी बेइज़ती कराइण न आयो आहे। मुंहिंजो जेको माज़ी या हाल बिल्कुलु साफ़ु आहे, मूंखे नाहे करिणो अहिड़ो प्रोग्राम जंहिंमें अहिड़ा इल्ज़ाम हुजनि त नई नौजवान 20 सालनि जी छोकिरी हुजे ऐं मुंहिंजे साम्हूं डांस करे ऐं मां जेको आहे हुनजे साम्हूं बीठो हुजां, उहा एतिरी मोतबर आहे या मां फरमाइशूं कंदो वठां। तव्हां कहिड़ा कहिड़ा पहिरीं बि सुवाल कया आहिनि? न असद खान कुरैशी, ही मुंहिंजा इल्ज़ाम न आहिनि, बख़ुदा न ही तो तव्हांजा इल्ज़ाम आहिनि या सिंध टीवी जा, जंहिंजा बि इल्ज़ाम आहिनि न, त मूंखे इहे इल्ज़ाम न खपनि, न खपे मूंखे अहिड़ो को इंटरव्यू। मां बुखियो न आहियां इंटरव्यू ॾियण जे लाइ। न पर तव्हांखे इहो ॿुधायो वियो त तव्हां ते इल्ज़ाम लॻंदा ऐं तव्हांखे इहे इल्ज़ाम त नौजवान छोकिरी तुंहिंजे साम्हूं ईंदी ऐं नचंदी, तव्हां मुंहिंजे मथां इल्ज़ाम था हणो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।